श्रीमद् भगवत गीता अध्याय 6 ध्यान योग। श्री कृष्ण भगवान चवे थो ते हे अर्जुन, जो मनुष्य चंगा कम करे थो फल जी आछा नथो रखे उनके सन्यासी समझ उहो ही योगी आहे। हे अर्जुन, जटाऊं लखण करे, रख मेटण करे, बाह जे अॻियां वेहण करे उहो सन्यास न आहे। हे अर्जुन, जंहिंखे सन्यासी चवनि था तंहिंखे योगी समझ। जंहिं मन जा संकल्प न त्याॻिया आहिनि सो कॾहिं बि योगी थी नथो सघे। जो योग पचाए नथो तंहिं लाइ शांति साधन ज़रूरी आहे। जो मनुष्य इंद्रियनि जे विषयनि या कर्मनि जो संग नथो करे ऐं सभु संकल्प त्यागे थो तॾहिं हू योग में पको थिए थो। ऐं योगी उहो ई आहे जंहिं पंहिंजी आत्मा जो आधार कयो आहे। उहो सन्यास जे विषयनि खे नथो ॾिसे। उन लाइ सॼण ऐं दुश्मन सभु पंहिंजी आत्मा ई आहिनि। जिन पंहिंजो आत्मा विषयनि खां परे कयो आहे ऐं पंहिंजो मन मुंहुं में लॻायो आहे, तिन जो मित्र आत्मा ई आहे। जिन मुंहुं खे विसारे पंहिंजो आत्मा विषयनि में लॻायो आहे, तिन जो आत्मा दुश्मन आहे। जंहिं पंहिंजो आत्मा विषयनि खां परे करे ब्रह्म अविनाशी सां लॻायो आहे सो परम शांति पद खे प्राप्त कंदो ऐं मुंहिंजे कृपा सां कोई दुख उनजे वेझो न ईंदो। ऐं हू आदर करे ख़ुशि नथो थिए ऐं निरादर करे रंज नथो थिए। पंहिंजो पाण खे सुञाणणु ज्ञान चइबो आहे ऐं ईश्वर खे सुञाणणु विज्ञान चइबो आहे। ऐं उहे ॿई 13 अध्याय में तोखे ॿुधाईंदुसि। सो उन्हीं ज्ञान ऐं विज्ञान रूपी अमृत खे पी योगी लोक तृप्त थींदा आहिनि। सो कीअं इंद्रियनि खे रोके सदाईं हिकु रस रहंदा आहिनि ऐं मिट्टी ऐं सोन, मित्र ऐं स्त्रो, पाप ऐं पुञ उन्हनि लाइ हिकु समा आहे। उहे योगी जा लक्षण आहिनि। जेको योगी थियणु घुरे थो ॿुध, उहो पहिरियों एकांत में हिकिड़ी 4 आंगुर ऊंची थली ठाहे तंहिं ते छीणे जो लिपो पाए उन ते डब विछाए अहिड़ी सुदासन ते पलटी मारे वेहे, मन खे निश्चल करे, इंद्रनि खे वस करे, मथे खे सिधो जले वेहे, हेॾे होॾे केॾांहुं बि कंहिं निहारे, फ़क़ति आत्मा खे परमात्मा सां मिलाए, कंहिंजो बि बोह न करे, चित खे दर्द करे, मन जो पको निश्चय मुंह में रखे, उन रीत मूंसां मिले निर्वाण पद खे पाए थो। हे अर्जुन, ॿियो ॿुध, पेट भरे बि न खाए, ॿिन गिरहनि जी बुख कढे, जीअं सवास चङी तरह हलनि, आलस करे न वेहे, धरती ते निगाह करे हले, जीअं को जीत जंदर पेर हेठियां न अचे वञे ऐं कंडो वंडो बि न लॻे, अशर जाइ ते पेर बि न धरे। हे अर्जुन, फ़क़ति जागण योग न आहे ऐं न ई सुम्हण योग आहे। पहिरियों ऐं पोयों पहर जागे, अहिड़ी रीति योगी खे योग प्राप्त थींदो आहे ऐं अरोगी रहंदो आहे। अहिड़ो योगी जो नालो दुख नासिक योग आहे। ज्ञानी पुरुष योगी जो मन जॾहिं आत्मा सां मिले थो तॾहिं उनजे मन खे कंहिं बि तरह जी आछा नथी थिए ऐं उन खे योग जगत चवंदा आहिनि। योगी लाइ एकांत में वेहण लाइ छो चयो वियो आहे सो ॿुध। जेकॾहिं ॾीओ हवा में न रखिबो त उन जी रोशनी बि असर रहंदी ऐं विसामंदो बि केन, पर जे हवा में रखंदो त उन जी रोशनी बि ढिली रहंदी ऐं विसामण जो बि टप हूंदो। उन करे योगी जो एकांत में रहणु ज़रूरी आहे। ऐं वरी एकांत में वेही मुंहिंजी यादगिरी करे त योगी जो चित्त मुंह में निश्चल थींदो ऐं पोइ हिन खे आत्मा जो दर्शन थिए थो ऐं आत्मा जो दर्शन करे ॾाढो सुखी तप खे पाए थो। आत्मा जे दर्शन जो सुख कहिड़ो आहे? अविनाशी आहे त सुख खे ॼाणे थो, उन सुख खे ॿुध ॼाणे थी। इंद्रियूं उन सुख खे नथियूं ॼाणनि। जंहिं सुख जे पाइण करे हथियारनि सां वढिजे ऐं पाह में सड़े तॾहिं बि हिन खे को दुख नथो लॻे। उन जो मिसाल साखी प्रहलाद भगत जहिड़ा आहिनि। प्रहलाद भगत खे संदसि पिता हरणाकश अनेक प्रकारनि जा कष्ट ॾिना आहिनि, तॾहिं बि प्रहलाद भगत खे कंहिं बि तरह जो दुख न लॻो आहे। अहिड़ो त सुख आहे जंहिं सुख पाइण करे सभई दुख दूर थी वञनि था। सो अहिड़े सुख नदान योग संसार खां परे थी करे अवश्य करणु घुरिजे। आहिस्ते आहिस्ते मूंखे बुद्धि सां प्राप्त कजे ऐं आत्मा सां मिलाइजे। जेको कुझु बि कंहिं यादि कजे, हे मन चंचल आहे। जंहिं ॻाल्हि खे यादि करे तंहिं ॻाल्हि खां हटाए उनखे आत्मा सां मिलाइणु खपे। जॾहिं मन आत्मा सां गॾिबो तॾहिं परम शांत सुख खे पाईंदो। जिन अहिड़ी रीति माया खां परे योग खे ॼातो आहे से कॾहिं बि नथा भटकनि ऐं उहे पाण में पाण ई अस्तर थिया आहिनि ऐं पाप उन्हनि जा सभु सड़ी विया आहिनि।
उन्होंने जल्दी योग के पाए वरतो आहे। उन्होंने सब के पाण में ॾिठो ऐं पाण खे सब में ॾिठाऊं ऐं ॿियो कुझु बि न ॾिठाऊं। पाण खे आत्मा समा ऐं पाण में ब्रह्म खे ॾिठाऊं। जगत में निर्मल योग पाताऊं। उहो परम जो उहो ब्रह्म जो प्रताप आहे। हे अर्जुन, सब भूत प्राणी उनखे यादि उनखे पाण में नज़र आया ऐं उन्हनि जी अहिड़ी समा दृष्टि थी पई जो मूंखे बि पाण में ॾिठाऊं। सब में आत्मा ब्रह्म खे ॾिठाऊं। सब भूत प्राणी मुंहिंजे विराट स्वरूप में जो ॾिसे थो तंहिंखां मां परे न आहियां। मां ऐं हू हिकु रूप आहियूं। सभिनी परम भूतनि प्राणियुनि में मूंखे ॾिसे मुंहिंजो रोज़ भॼन कनि था। उहो कहिड़ो भॼन कनि था सो ॿुध। अहिड़ो जेके रोज़ भॼन कनि था से जनम मरण में वरी न ईंदा आहिनि। उन्हनि खे छा करिणो आहे सो ॿुध। हे अर्जुन, जीअं पंहिंजे आत्मा के सुख दुख लॻल आहे तीअं ॿियनि खे बि लॻल आहे। ईअं सम्झे करे कंहिंखे बि दुख न पहुचाए ऐं सभिनी खे सुख ॾींदड़ थिजे। सभिनी योगियुनि खां बि परे योगियुनि खां बि अहिड़ो कर्म योग उत्तम आहे। अर्जुन श्री कृष्ण भॻवान खां पुछणु लॻो त हे मधुसूदन, उहो योग जो तव्हां मूंखे ॿुधायो सो योग त मूं में कोन्हे ऐं मां वरी अहिड़ो योग करे नथो सघां। हे भगवान, मन ॾाढो चंचल आहे, मस्त हाथी वांगुरु पहलवान आहे। अहिड़े मन खे काबू करण मां हवा खां बि वधीक मुश्किल करे सम्झां थो। अर्जुन जे सवाल जे जवाब में श्री कृष्ण भॻवान चवे थो, ख़ुशी में अची करे चवे थो, हे अर्जुन, उन ॻाल्हि में को बि शक न आहे त मन ॾाढो चंचल आहे, उनखे वठी नथो सघे। पर हिन मन खे वठण जा उपाउ आहिनि। उहे कहिड़ा आहिनि से ॿुध। मुंहुं में प्रीत रख, संसार जे वासनाउनि खां परे रह। उहे ॿ उपाउ आहिनि। उन्हनि उपाउनि सां मन निश्चल थिए थो। जंहिं मूं सां प्रीत न रखी आहे ऐं संसार जे वासना खां परे बि न थियो आहे, उहो मूंखे असुल न पाईंदो। जंहिं अभ्यास करे मन मूं सां न लाथो आहे, उनखे योग किथां मिलंदो। अभ्यास उनखे चइबो आहे त जॾहिं मुंहिंजे भॼन खां सवाइ मन कुझु ॿियो स्मरण, तॾहिं उनखे ॿुधी सां पकड़े मूं मंझि लॻाए, उनजो नालो अभ्यास आहे। ऐं जे अभ्यास ऐं वैराग साम्हूं मिलिया आहिनि, उन्हनि खे योग पाइणु सवलो आहे। अभ्यास ऐं वैराग ॿई उपाउ मन खे जीतण जा आहिनि। अर्जुन श्री कृष्ण भॻवान खां पुछणु लॻो त हे प्रभु, जीअं तव्हां सां योग जोड़ियो आहे, दे छॾण महिल उनजी श्रद्धा तव्हांजे योग खे छॾे कंहिं ॿिए पासे वई, उहो योगी मुक्ति खे कीअं प्राप्त थियो? हे भॻवान, कहिड़ी गति खे प्राप्त थियो? ऐं उहो तव्हांजे योग खां भ्रष्ट थियो या न? उनजी सारी कमाई अजाई वई या न? जीअं बरसाति अचे ऐं कंहिं पासे खां हवा लॻे त उहे बादल के केॾांहुं वञनि था, तीअं उन्हनि बादलनि वांगुरु उन योगी जो योग थियो या न? हे प्रभु, सो तव्हांजे योग खे त न पहुतो। तव्हांजो ब्रह्म पद आहे, तंहिंखां त परे वियो। कृपा करे उन जो गत ॿुधायो, मुंहिंजे मन जो संशय मिटायो। श्री कृष्ण भॻवान चवे थो, हे अर्जुन, उन योगी जो योग तूं नास न समझ। हे अर्जुन, जंहिं मुंहिंजो हिकु भेरो बि नालो वरितो आहे, मूंखे नमस्कार कयो आहे, मां जो सतपुरुष अविनाशी आहियां, कल्याण रूप बि आहियां। योगी जो मन अंतकाल महल मुंहिंजी यादगिरी खे छॾे ॿिए पासे वियो। तंहिंजी गत ॿुध। जीअं सर्ग पाइण लाइ लोक वॾा दान कंदा आहिनि, यज्ञ कंदा आहिनि, पुण्य तपस्याऊं कंदा आहिनि, ऐं सर्ग मुंहिंजी योगी खे ॾंड आहे, सो उहो भ्रष्ट योगी सर्ग पाए थो। ऐं तंहिं सर्ग जो विस्तार ॿुध। उते देवताऊं रहनि था, उते न का कंहिंजी ताल आहे, न के कंहिंजो मुड़ुसु आहे। उते अप्सराऊं भोग लाइ आहिनि, जंहिंजे शरीर में ॾाढियूं सुगंधियूं आहिनि। गिंदरो रांग करण वारा आहिनि, खाइण लाइ अमृत आहे, सुम्हण लाइ गुल आहे, पहिरण लाइ देवताउनि जा कपिड़ा आहिनि, हर क़िस्म जे प्रकारनि जे देवताउनि जा भोग आहिनि। उते योगी योग भ्रष्ट थियो वञे, जॾहिं उहे भोग भोगे बसतो करे, तॾहिं वरी अची मनुष्य लोक में जनम पाए थो। ब्राह्मण या खत्री जे घर में जंहिं थोरा ॾींहं योग साधना कई हुजे ऐं मरण महिल योग खां भुलिजी वियो हुजे, उहो स्वर्ग जा भोग भोगे ब्राह्मण खत्री या शाहूकार जे घर में जनम पाए थो। ऐं वरी योग जी साधना करे जीअं को कमु कंदड़ माण्हू सुम्ही पवंदो आहे, जॾहिं उथंदो आहे तॾहिं उथी वरी पंहिंजो कमु कंदो आहे। अहिड़ी रीति उन जे मन में योग उत्पत्ति थिए थियो, तॾहिं मूंसां भोग योग जोड़े मुंहिंजे अविनाशी पद में वञी प्राप्त थिए थो। जंहिं योग जी साधना कई पर मरण महल योग खां बिगड़ी वियो, तंहिंजो विस्तार चयमि। जिन घणी साधना कई हुजे ऐं मरण महिल चलीमान न थिए, तिन जी ॻाल्हि जनम ॿुध। उहे योगी जा सर्ग जा भोग भोगे वरी जनम पाइनि था, ऐं उहे वरी वॾी ॿुध वारा, मुंहिंजे महिमा ॼाणण वारा ऐं अहिड़ा जे मुंहिंजा योगी आहिनि। वरी उन्हनि जो घर
जन्म पाइन था उते जन्म वठी बाक़ी रहियल योग जो अभ्यास कनि था। कंहिं बि तकलीफ़ खां सवाइ उन जो अभ्यास थिए थो। जहिड़े अॻे जन्म में उन जी ॿुध हुई उहा ई ॿुध वरी हुनखे मिले थी। हे अर्जुन, योग जो अभ्यास उन खां पाण ई पियो थिए। उते योग मुंहिंजे महिमा खे ॼाणे मूंसां सहजी अची मिलनि था। सभिनी पापी खे नाश करे मुंहिंजे योग जी साधना खे प्राप्त कनि था। हे अर्जुन, ही योग जी रस्ते जी ख़बर हिकु जन्म में नथी पवे ऐं उनखे लाइ हर हर जन्म वठी योग कंदा आहिनि, तॾहिं उहे परम पद ऐं अमरावती नगर में वञी प्राप्त थियनि था। तपसी खां योगी मथे आहे, ज्ञानी खां बि मथे सम्झ, साॻी तरह कर्म कांडी खां बि मथे आहे। तंहिं करे हे अर्जुन, तूं योगी थी सभिनी योगियुनि में उत्तम थी ऐं मूं में मन लॻाओ। जे मूंखे श्रद्धा सां जपी थो तंहिंखे आउं श्रेष्ठ योगी सम्झां थो। श्रीमद भगवत गीता कृष्ण अर्जुन संवादी ना ध्यान योग नाले 6वां अध्याय समाप्त थियो। तात्पर्य अध्याय जो मकसद, जो फल जी आशा न रखे कर्म करे थो उहो योगी आहे, पर न उहो जंहिं कम त्याॻिया आहिनि, जो घणो खाए थो या असली खाई नथो या घणो सुम्हे थो या जागदो ई रहे थो। त अहिड़े खां योग साधना न थींदी। जो मूंखे सभ में ॾिसे थो, सभु मूं में ॾिसे थो, अहिड़े खां आउं जुदा न आहियां ऐं न ई हू मूंखां जुदा आहे। मन चंचल आहे, वस थियण जो न आहे, पर अभ्यास ऐं वैराग सां अवश्य वस थी सघे थो। जंहिं मन वस न कयो आहे तंहिंखे योग प्राप्त थियणु मुश्किल आहे। कोशिश कंदड़ अभ्यासी हिकु न ॿिए जन्म में योग जो रस्तो हासिल करे मोक्ष पाए थो। 6 अध्याय जो महात्म। श्री नारायण चवे थो, हे लक्ष्मी, ग्वादार गोदावरी तीर्थ जे किनारे ते हिकु नंगर आहे। उते जे राजा जो नालो जान सरता हो। उहो राजा धर्मी हो, उनजी प्रजा बि धर्मी हुई। हिकिड़े ॾींहुं उन नगरी में हंस उॾामंदे अची निकिता। उन्हनि मां हिकिड़े हंस वेंदे शर्त वरी उॾामी वियो। तॾहिं नंगर जे पंडितनि पुछियसि, हे हंस, छो तव्हां सभिनी खां जल्द उॾामी विया? हंस चयो त, हे पंडितो, हिन राजा खां हिकिड़ो ऋषि उत्तम आहे ऐं उहो वैकुंठ जो अधिकारी आहे। ऐं उहा ॻाल्हि ॿुधी राजा दिलि में ख़्यालु कयो त मूंखां हिन जो पुञ वॾो आहे, जो वैकुंठ जो अधिकारी आहे। ऐं हंस बि इन्हनि जी आराधो करे उहो ख़्यालु करे चवणु लॻो त उन महात्मा जो दर्शन करणु घुरिजे। राजा उन महिल रस घुराए कृष्ण जे दर्शन करण लाइ रवानो थियो। बनारस काशी में वञी गंगा जो सनानु कयाईं, दान कयाईं, शिवजी महाराज जो दर्शन कयाईं। पोइ पाण खां माण्हुनि खां पुछाईं त अहिड़ो दान करण वारो ऋषि मुनि ते आहे? माण्हू चयसि त न। पोइ राजा उतां हलियो, द्वारकानाथ जो दर्शन कयाईं। पोइ ओला पासे वियो, जंहिं तीर्थ ते वञी उते सनानु दान करे ऋषि मुनि जो पुछे। वरी राजा उत्तर पासे वियो, जॾहिं बद्रीनाथ जो दर्शन कयाऊं। उते राजा जो रथ न पियो हलियो। तॾहिं राजा चयो त मां सारे पर्थ बि घुमियो आहियां, पर मुंहिंजो रथ किथे बि न बीठो आहे। हिते अहिड़ो कहिड़ो पुण्यार्थी मनुष्य रहे थो जंहिंजे प्रताप करे मुंहिंजो रथ नथो हले। तॾहिं राजा रथ खां हेठि लही रथ जे अॻियां हलणु लॻो। छा त ॾिसे, हिकिड़े पहाड़ जी गुफ़ा में साधू वेठो आहे, जंहिंजे तेज करे सारो पहाड़ रोशन आहे। तॾहिं राजा सम्झियो त इहो ऋषि हिते ई आहे। पोइ राजा अॻिते वधी ऋषि खे दंडवत प्रणाम कयो ऐं हथ ॿधी उनजी स्थिति कयऊं ऐं चयूं त, हे स्वामी, तव्हांजो दर्शन करे कल्याण थियो आहियां ऐं मुंहिंजो जनम अॼु सफल थियो। अॼु खां मां मुक्त थियसि। उन राजा जो आदरभाव कयो ऐं चयईं त, हे राजा, तूं चइनि धर्मनि जी साधना कंदड़ आहीं, तूं पुञ आत्मा आहीं। मूं मुनि चङी तरह सां राजा खे चङी तरह सां राजा खे पाण वटि विहारियो ऐं शेवक खे फल फूल आणण लाइ मोकिलियऊं ऐं उहो फल फूल खणी आयो ऐं अची राजा खे ॾिनऊं। पोइ राजा मुनि खां पुछियो त, स्वामी, तव्हांजो एॾो तेज कहिड़े बल करे सघो आहे? तॾहिं मुनि चयो त, हे राजा, मां त साधो जितण रखण वारो, बबूस लाहिण वारो ऐं कठिनी पाइण वारो आहियां। मूंखां कहिड़ो पुञ थींदो जो मां कंदुसि? मूं वटि का माया कान्हे, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जो मां सदाईं गीता जे 6 अध्याय जो पाठ कंदो आहियां। ही जेको तेज ॾिसी थो सो उन जो ई आहे। राजा एतिरो ॿुधी पंहिंजे पुट खे आणायो ऐं चयईं त, हे पुत्र, अॼु खां वठी तूं राजा ई कर, मां तीर्थ यात्रा ते थो वञा। ईअं चई राजा राज खे त्यागे
ॾिनो ऐं रैंक मुनि खां गीता जे 6 अध्याय जो पाठ सिखियो। ॾियारे पाठ करण लॻो। पाठ जे प्रताप करे राजा त्रिकाल दृष्टि थियो। अहिड़ी तरह मन में घणाई ॾींहं गुज़ारियई। हिकिड़े ॾींहुं ॿई राय प्राण त्यागे वमान में चढ़ी वैकुंठ ॾे विया। श्री नारायण चवे थो त हे लक्ष्मी, उहो गीता जे 6 अध्याय जो महात्म मूं तोखे ॿुधायो। उते श्री भगवान गीता जे 6 अध्याय जो महात्म समाप्त थियो।